दोस्तों एक तरफ कणकू पचल आहिनि अलहमदुल्ला अल्लाह के करम सां, ॿिए तरफ़ पोयां झोड़ाली मौसम ॾिसूं था। अल्लाह पाक रहम करे मालिक से दोस्तनि खे ॾेखारियो पिया शाम जा मंज़र अलहमदुल्ला फसल तो तमामु बहितरीन थिया आहिनि। वधीक रब पाक रहम ऐं करम करे मथां झोड़ाली मौसम आहे। मौसम ही जेका मुत हूंदी आहे तमामु ख़राबु हूंदी आहे फसल जे लाइ, कणक जे फसल जे लाइ ख़ासि करे। अल्लाह पाक रहम जो करे मथां जो दोस्तनि खे हिन वीडियो ज़रिए कणकनि जा ख़ूबसूरत शाम जा मंज़र ॾेखारियूं पिया। वधीक हिन वीडियो में तव्हां दोस्त ॾिसी था सघो। दोस्तनि खे ई ॾेखारी विया कणक जो फसल, मथां हिकु तरफ़ झोड़ाली मौसम, ॿियो अलहमदुल्ला हिन वक़्तु फसल बि तैयारु आहे। रब करीम मथां जो रहम करम करे पियो। किथे पचल त किथे अञा साई पोइ खाए, पर ही बि अगरि मुसलसिल सिज निकितो हुन जी तपश ते ही बि 8 ॾींहंनि में कणक तैयारु थी वेंदी। तव्हांखे ॾेखारियूं पिया ॿाराड़ी जा ई मंज़र पंहिंजे ॻोठ जा, तव्हां जोड़ ॾिसी था सघो। सिर्फ़ु करीम रहम पियो करे मालिक सां ही तव्हांखे ॿी बनी पिया ॾेखारियां। अलहमदुल्ला हर तरफ सावक ही सावक आहे। सिंध तो सजी सोना है। दोस्तों तव्हांखे वीडियो ज़रिए ॾेखारियूं पिया कणक हिन वक़्तु आज़ान जो टाइम आहे, जंहिं सबबु हिन वीडियो में दोस्तनि सां ॻाल्हाए नथा सघूं। बाक़ी तव्हांखे फसल ॾेखारियूं पिया।